मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 19 विराईंदड़ ऐं वधा वारी ताक़त रिज़ॉल्विंग एंड मैग्नीफाइंग पावर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध अलाइन स्कूल भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे विराईंदड़ ऐं वधा वारी ताक़त याने रिज़ॉल्विंग एंड मैग्नीफाइंग पावर। हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंखे असीं लर्निंग ऑब्जेक्टिव्स बि चऊं था। पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग द कॉन्सेप्ट्स ऑफ रिज़ॉल्विंग पावर एंड मैग्नीफाइंग पावर ऑफ अ लेंस, याने बिलोर जी विराईंदड़ ताक़त ऐं वधा वारी ताक़त जे तसवुर खे सम्झणु। ॿी पॉइंट में चवे थो एक्समाइनिंग द डिफरेंस बिटवीन रिज़ॉल्विंग पावर एंड मैग्नीफाइंग पावर एंड क्लियरिफाइंग देयर मीनिंग्स, याने विराईंदड़ ताक़त ऐं वधा वारी ताक़त में फ़र्क़ खे जाचणु ऐं उन्हनि जी माना खे वाज़िव करणु। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो स्टडिंग द रिज़ॉल्विंग एंड मैग्नीफाइंग पावर ऑफ लेंसेज इज एसेंशियल बिकॉज these concepts are fundamental to understanding how optical devices like microscopes, telescopes, cameras and eyeglasses work. याने बिलोर जी विराईंदड़ ऐं वधा वारी ताक़त खे सम्झणु ज़रूरी आहे, छो त उहे ऑप्टिकल औज़ार जहिड़ोक माइक्रोस्कोप, टेलीस्कोप, कैमरा ऐं ऐनक कीअं कमु कनि था ऐं उन्हनि जे तसवुर खे ॼाणण में मदद ॾियनि था। तो हींअर असीं पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हलूं था, जेको आहे रिज़ॉल्विंग एंड मैग्नीफाइंग पावर। तो सभ खां पहिरीं असीं रिज़ॉल्विंग पावर खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त रिज़ॉल्विंग पावर छा हूंदो आहे ऐं उनजी डेफिनेशन वग़ैरह छा थींदी आहे। इन खे सम्झण खां पहिरीं असीं इन जा कुझु मिसाल पहिरियों सम्झंदासीं, जीअं उनजो कॉन्सेप्ट जेको आहे असांखे सुठे नमूने सां सम्झ में अचे। तो प्यारा ॿारो, अक्सर तव्हां राति जे टाइम में ॾिठो हूंदो त जॾहिं काई गाॾी परे हूंदी आहे त पोइ छा थींदो आहे त असांखे उनजी जेका लाइट आहे उहा हिकु नज़र ईंदी आहे। असांखे ईअं महसूसु थींदो आहे त ॼण उहा जेका गाॾी आहे उहा हिकु लाइट वारी आहे, याने या त मोटरसाइकिल आहे या का जेको आहे त चिंची आहे या का CNG आहे। ठीकु आहे, अहिड़े क़िस्म जो असांजे दिमाग़ में हिकिड़ो कॉन्सेप्ट ईंदो आहे त ॼण जेका परे खां लाइट अचे थी उहा सिंगल जेको आहे त लाइट वारी गाॾी आहे। पर जॾहिं उहा गाॾी असांजे वेझो पहुचंदी आहे त पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त उहा गाॾी सिंगल लाइट वारी न आहे, बल्कि उन में ॿ लाइटियूं आहिनि। जीअं मिसाली तौर ते हीअ कार आहे, त जॾहिं परे आहे त असांखे इन कार जी जेका लाइट आहे उहा हिकिड़ी नज़र थी अचे, पर जॾहिं उहा कार असांजे वेझो आई त पोइ असांखे ख़बर पइजी वई त हीअ हिनखे हिकु लाइट न आहे, बल्कि हिन वटि ॿ लाइटियूं आहिनि। जेकॾहिं इहा कार अञा वेझो ईंदी त अञा असांखे जेको आहे त माना सुठे नमूने सां उनजी लाइट जी वज़ाहत थी वेंदी। याने जेकॾहिं कार परे आहे त असांखे उनजी ॿिन्ही लाइटुनि जे जेको आहे त कंपेयर में असांखे सिर्फ़ु हिकु लाइट जेको आहे त नज़र अचे थी, पर जॾहिं उहा कार जेका वेझो अचे थी त असांखे उहे ॿई लाइटियूं जेके आहिनि उहे क्लियर नज़र अचनि थियूं। पर अञा जॾहिं वेझो अचे थी त असां उनजी हिकु हिकु लाइट खे अलॻि अलॻि सां ॾिसी सघूं था। अगरि जेकॾहिं साॻी गाॾी असां खां थोरो परे आहे त उन ॿिन्ही पासनि वारनि लाइटुनि में फ़र्क़ु करणु असांजे लाइ मुश्किल थी वञे थो। अञा हिन जो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल असां खणूं था। मिसाली तौर ते जेकॾहिं असां रेलवे ट्रैक जी ॻाल्हि कयूं त रेलवे ट्रैक खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं हिन पॉइंट ते बीह करे त ही ॿई जेके पटड़ियूं आहिनि रेलवे जूं उहे जेको आहे त असांखे क्लियर अलॻि अलॻि नज़र ईंदियूं। पर जेकॾहिं असां उनखे जेको आहे त हीअं परे ॾिसंदासीं त उहे जेको आहे त असांखे कंहिं पॉइंट ते वञी करे जेको आहे त ॿई हिकिड़ी पॉइंट ते मिलंदे नज़र थियूं अचनि। ठीकु आहे, पर हक़ीक़त इहा न आहे, छो त असांजूं जेके रेल जूं पटड़ियूं आहिनि उहे ॿई अलॻि अलॻि आहिनि, पर असांखे ईअं महसूसु थो थिए त ॼण उहे ॿई जेके पटड़ियूं आहिनि रेल जूं उहे कंहिं हिकिड़ी पॉइंट ते मिलनि थियूं। हाणे इहो जेको आहे असांजे अखियुनि ॾिठो, यानी कंहिं डबल शइ खे सिंगल पीस में असां उन शइ खे ॾिठोसीं, या का सिंगल पीस आहे जॾहिं उहा शइ वेझो आई त असां उनखे डबल पीस में ॾिठोसीं, उनखे अलॻि अलॻि करे ॾिठोसीं, त इन शइ खे असां चवंदा आहियूं रिज़ॉल्विंग पावर। अगरि जेकॾहिं हाणे असां इन जी डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन में छा थो चवे थो त इट इज़ डिफाइंड एज अ मेजर ऑफ द एबिलिटी ऑफ एन ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट टू फॉर्म सेपरेटेबल इमेजेस
of kilos objects or to distinguish kilos wavelengths of radiation. यानी अहिड़ी माप करण जी सलाहियत जंहिं वसीले को ऑप्टिकल औज़ार वेझनि शयुनि जूं धार धार तस्वीरूं ठाहिण या वेझनि शुआउनि जी लहरी ड्रैगन खे अलॻि सुञाणण जी सघ रखे तंहिंखे विरहाईंदड़ ताक़त चइबो आहे। यानी को असां वटि हिकिड़ो अहिड़ो औज़ार आहे जंहिंजे थ्रू असां जेको आहे त कंहिं ॿिनि वेझनि शयुनि में फ़र्क़ु करे सघूं। जीअं मां तव्हांखे हिते कार जे लाइटुनि जो एग्ज़ाम्पल ॾिनो प्यारा ॿारो, त हुनजी जेका सॼी हेडलाइट आहे या खॿी हेडलाइट आहे उहे असां जॾहिं कार परे आहे त असां उन्हनि में फ़र्क़ु महसूसु न करे सघंदा आहियूं, पर जॾहिं उहा कार वेझो अचे थी त असां हुनजी सॼी हेडलाइट ऐं खॿी हेडलाइट में आराम सां जेको आहे फ़र्क़ु महसूसु करे सघूं था। अहिड़ी नमूने सां जेको आहे त मां हिते तव्हांखे रेलवे ट्रैक जो एग्ज़ाम्पल ॾिनो, त इन में बि जेकॾहिं परे खां असां ॾिसंदासीं त उहा रेलवे जेका ट्रैक आहे उन जूं ॿई जेके ट्रैक्स आहिनि उहे असांखे हिकिड़ी पॉइंट ते मिलंदे जेको आहे त महसूसु थींदियूं, पर जॾहिं असां वेझो ॾिसंदासीं त उहे ॿई जेको आहे त अलॻि अलॻि सेपरेट ऐं क्लियर असांखे नज़र ईंदियूं। असांजी अखि जेका ॾिसे थी उनजो बि हिकिड़ो रिज़ॉल्विंग पावर आहे जेको कंहिं हद ताईं जेको आहे त शयुनि में फ़र्क़ु करे सघे थो, उन्हनि खे अलॻि अलॻि सुञाणे सघे थो ऐं उन खां बाद में कुझु हद ताईं वरी उन्हनि शयुनि खे सुञाणे नथो सघे ऐं उन्हनि ॿिनि या टिनि शयुनि खे जेको आहे त मिक्सअप करे हिकिड़ी असांखे इमेज या हिकिड़ी शइ असांखे महसूसु कराए थो। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अगरि जेकॾहिं असां हिते ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट जी ॻाल्हि कयूं त असां हिते कहिड़ा ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट यूज़ कंदा आहियूं जेको आहे त रिज़ॉल्विंग पावर जे बेसिस ते, हुन में असांजी जेको आहे त हिकु अची वञे थी माइक्रोस्कोप ऐं ॿी आहे असां वटि वरी टेलीस्कोप। ठीकु आहे, हुन खां बाद में हींअर वरी असां हलूं था रिज़ॉल्विंग लिमिट जे तरफ़। त रिज़ॉल्विंग लिमिट छा थींदी आहे, इन जी सभ खां पहिरीं असीं डेफिनेशन सम्झूं था त चवे थो द मिनिमम डिस्टेंस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स दैट कैन जस्ट बी सीन एज सेपरेट बाय द ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट। चवे थो त ॿिनि शयुनि जे विच में घटि मुफ़ासिलो जेको नज़री औज़ार ज़रिए धार धार तौर ॾिसी सघिजे। हाणे प्यारा ॿारो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त जेको रिज़ॉल्विंग पावर हुयो उहो सिर्फ़ु जेको आहे त ॿिनि शयुनि खे अलॻि अलॻि करे ॾेखारे पियो। जीअं मां तव्हांखे कार जो मिसाल ॾिनो, कार जे लाइट्स जो मिसाल ॾिनो, त जॾहिं कार असांजे वेझो अचे थी त जस्ट उहो जेको पावर आहे असांजो इंस्ट्रूमेंट जो या असांजी अखि जो जेको रिज़ॉल्विंग पावर आहे उहो सिर्फ़ु उन शयुनि खे अलॻि अलॻि करे ॾेखारे थो, पर रिज़ॉल्विंग लिमिट जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो थोरो चेंज आहे। हाणे इन खे सम्झण जी कोशिशि कयूं था। मिसाल जे तौर ते असां वटि हीअ ॿ ऑब्जेक्ट्स आहिनि ऐं उहे ॿ ऑब्जेक्ट जेको आहे त असांजी अखि खां जेको आहे त थोरो परे पिया आहिनि, पर जेकॾहिं असां परे खां इन ॿिन्ही ऑब्जेक्ट्स खे ॾिसूं था त इन्हनि मां जेके रेज़ असां वटि आयूं उहे अची करे हिकु पॉइंट ते जेको आहे त मर्ज थियूं। असांखे ईअं महसूसु थींदो त हीअ ॿ ऑब्जेक्ट न आहिनि बल्कि हिकु ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, छाजे करे त हीअ जेके ॿई ऑब्जेक्ट आहिनि उहे असांजे अखि खां इलाही परे आहिनि या उन इंस्ट्रूमेंट खां इलाही परे आहिनि, जंहिंजे करे असां उन ॿिनि ऑब्जेक्टनि जी पाण में जेको उन्हनि जो मुफ़ासिलो आहे, पाण में उन्हनि जो जेको डिस्टेंस आहे, उन्हनि खे असां मुहैया नथा करे सघूं ऐं उन्हनि खे असां सिंपली तौर ते आइडेंटिफाई नथा करे सघूं त हीअ जेके आहिनि त अलॻि अलॻि आहिनि या जेको आहे त हिकु ऑब्जेक्ट आहे। हाणे इन जी इहा जेका सेपरेशन आहे प्यारा ॿारो, यानी हीअ जेके ॿ ऑब्जेक्ट आहिनि असांखे जेको आहे त सिंगल पीस में नज़र अचनि था, इन्हनि जो जेको मेन जेका शइ आहे उहा आहे इन ॿिन्ही ऑब्जेक्ट्स जी जेको आहे त एंगल, यानी असां कहिड़ी एंगल ते इन ॿिनि ऑब्जेक्ट्स खे ॾिसूं था। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां जेको आहे त मिसाल जे तौर ते जीअं असां हीअ एग्ज़ाम्पल खणूं था हिन रेलवे ट्रैक जो, त कोई माण्हू जेको आहे त हिते बीठो आहे। हाणे जेकॾहिं इहो हिन परे ॾिसंदो त हिनखे इहो महसूसु थींदो त ॼण हीअ जेके ॿई ट्रैक आहिनि उहे कंहिं हिन पॉइंट ते जेको आहे त पाण में मिलनि था, पर ईअं न आहे। छा थींदो त सिर्फ़ु हिन जो इहो गुमान हूंदो, हिन जी सिर्फ़ु इहा सोच हूंदी त हीअ ॿ जेके ट्रैक आहिनि उहे हिन पॉइंट ते मिलनि था, पर हक़ीक़त में ईअं न आहे। छो त हिन जे अखि जी जेका लिमिट आहे, ठीकु आहे, हिन जे अखि जे ॾिसण जी जेका एंगल आहे प्यारा ॿारो, उहा हिकिड़ी मख़सूस एंगल आहे जंहिंजे तहत जेको आहे त हीअ उन ॿिनि पॉइंट्स में जेको आहे त फ़र्क़ु महसूसु नथो करे सघे। हाणे रिज़ॉल्विंग लिमिट छा हूंदी आहे प्यारा ॿारो, उहा हूंदी आहे जेको असांजो इंस्ट्रूमेंट आहे उहो उन ॿिन्ही ऑब्जेक्ट जे विच में मिनिमम डिस्टेंस जेको आहे उहो मैयर करे। मैयर मतिलबु त उन खां जेकॾहिं घटि डिस्टेंस हूंदो त उहो इंस्ट्रूमेंट जेको आहे उन ॿिनि ऑब्जेक्ट्स खे जेको आहे सिंगल पीस में असांखे ॾेखारींदो। अगरि जेकॾहिं उहो मिनिमम डिस्टेंस खां असांजा ऑब्जेक्ट्स जेके आहिनि उहे वधीक हिक ॿिए खां सेपरेट थियल आहिनि
ऐं हिक ॿिए खां परे जेको आहे त पयल आहिनि त उन डिस्टेंस खां जेकॾहिं हू वधीक परे पयल आहिनि त पोइ असां जो जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो उन ॿिन्ही ऑब्जेक्ट्स में सेपरेशन असांखे ॾेखारे सघे थो, उन ॿिन्ही खे जेको आहे धार धार अलॻि अलॻि करे ॾेखारे सघे थो। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे प्यारा ॿारो, जेकॾहिं ॿ ऑब्जेक्ट जे विच में 20 सेंटीमीटर मुफ़ासिलो आहे, उहो जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो असांखे उन्हनि खे धार धार करे ॾेखारे सघे थो, यानी उन इंस्ट्रूमेंट जे ज़रिए असां उन ॿिनि ऑब्जेक्ट्स खे जेको आहे अलॻि अलॻि करे ॾिसी सघूं था। पर हाणे जेकॾहिं 20 सेंटीमीटरनि खां घटि उन ॿिनि ऑब्जेक्ट्स जो मुफ़ासिलो आहे त उन इंस्ट्रूमेंट जी एतिरी सलाहियत ई न आहे त उहो जेको आहे त इन डिस्टेंस खां घटि जेको आहे त असांखे किन बि ऑब्जेक्ट्स जे विच में जेको आहे त असांखे फ़र्क़ु करे ॾेखारे। यानी हूंदा ॿ ऑब्जेक्ट, पर जेकॾहिं उन्हनि जे विच में डिस्टेंस थोरो आहे, उहो जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो असांखे सिंगल जेको आहे ऑब्जेक्ट जी सूरत में असांखे इमेज ॾेखारींदो। अगरि जेकॾहिं हिकिड़े मख़सूस डिस्टेंस खां वधीक उन्हनि जे विच में डिस्टेंस आहे, उहो जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो असांखे जेको आहे त उन ऑब्जेक्ट्स खे अलॻि अलॻि करे ॾेखारे सघे थो। जेकॾहिं प्यारा ॿारो असां रिज़ॉल्विंग लिमिट ऐं रिज़ॉल्विंग पावर जी ॻाल्हि कयूं त रिज़ॉल्विंग जेको पावर आहे उहो इनवर्सली प्रोपोर्शन आहे रिज़ॉल्विंग लिमिट जे। जेकॾहिं रिज़ॉल्विंग लिमिट असांजी वधीक हूंदी त रिज़ॉल्विंग पावर जेको आहे उहो घटि हूंदो। अगरि रिज़ॉल्विंग पावर वधीक हूंदो त रिज़ॉल्विंग लिमिट जेको आहे त घटि हूंदी। हूअं जेकॾहिं असां हिन जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो त असांजो सिर्फ़ु हिन रिज़ॉल्विंग लिमिट ऐं रिज़ॉल्विंग पावर ते असांजो मुकमल हिकिड़ो लेक्चर थी सघे थो। तो मां हिते शॉर्ट तरीक़े सां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त रिज़ॉल्विंग पावर जेको आहे सिर्फ़ु ॿिनि ऑब्जेक्ट्स खे सेपरेट करे ॾेखारे थो, ऐं रिज़ॉल्विंग लिमिट जेका आहे उहा हिकिड़ी मख़सूस लिमिट आहे, जंहिं लिमिट जेकॾहिं किन ऑब्जेक्ट्स जे विच में उहो मख़सूस डिस्टेंस या मख़सूस लिमिट आहे त उहो इंस्ट्रूमेंट असांखे उन ॿिनि ऑब्जेक्ट जी जेका सेपरेशन आहे, यानी उनजो जेको धार धार थियणु आहे, उनजो अलॻि अलॻि थियणु आहे, उहो ॾेखारे सघे थो। अदरवाइज़ जेको आहे इंस्ट्रूमेंट असांखे उन ॿिनि ऑब्जेक्ट्स जी जॻह ते हिकिड़ी इमेज जेको आहे त ॾेखारींदो, यानी हिकु ऑब्जेक्ट जी इमेज असांखे ॾेखारे सघे थो। ठीकु आहे। उनखां बाद में जेकॾहिं असां लिमिट ऑफ ह्यूमन आई जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त उनजी लिमिट केतिरी हूंदी आहे? उनजी हूंदी आहे 1/60 डिग्री, या असां हिनखे 1 मिनट बि चवंदा आहियूं। यानी 1 मिनट जेको आहे उहा असांजे ह्यूमन आई जी जेको आहे त लिमिट आहे। जेकॾहिं हिन खां घटि कोई बि डिस्टेंस हूंदो कंहिं बि ऑब्जेक्ट जो, या उनजी एंगल हिन खां घटि हूंदी त असांजी अखि जेका आहे उहा कंहिं बि ॿिनि ऑब्जेक्ट्स खे जेको आहे त हिकु ऑब्जेक्ट कंसीडर कंदी, या हिकु इमेज असांखे नज़र ईंदी। अगरि जेकॾहिं हिन मेजरमेंट खां यानी 1/60 डिग्री खां वधीक का डिग्री आहे ॿिनि ऑब्जेक्ट्स जे विच में, त असांजी अखि जेको आहे त उन ॿिन्ही ऑब्जेक्ट्स खे अलॻि अलॻि जेको आहे त ॾिसंदी, उन ॿिन्ही में फ़र्क़ु महसूसु कंदी, ऐं असां जेको आहे त ॾिसंदासीं त ही ॿ ऑब्जेक्ट्स आहिनि। उनखां बाद में हींअर असीं हलूं था वरी मैग्निफिकेशन जे तरफ़, यानी वधाव। मैग्निफिकेशन छा थींदी आहे प्यारा ॿारो? इन लाइ चवे थो दिस इज़ what makes an object appear larger, यानी वधाव उहो हूंदो आहे जेको कंहिं शइ खे वॾो करे ॾेखारे। मिसाल जे तौर ते यूज़िंग अ माइक्रोस्कोप टू सी अ स्मॉल ऑब्जेक्ट, यानी माइक्रोस्कोप खे असां इस्तेमालु करे नंढनि ऑब्जेक्ट्स खे जेको आहे त वॾो करे ॾिसंदा आहियूं। अहिड़ो इंस्ट्रूमेंट या अहिड़ी शइ जेका कंहिं बि नंढी शइ खे वॾो करे ॾेखारे। हाणे इन में जेके असांजा इंस्ट्रूमेंट अची था वञनि, मिसाल जे तौर ते असां वटि माइक्रोस्कोप अची थो वञे, उनखां पोइ टेलीस्कोप अची थो वञे, या असांजो बाइनोक्यूलर अची थो वञे, जंहिंखे असां आम सिंधीअ में जेको आहे दूरबीन बि चवंदा आहियूं। त ही जेके इंस्ट्रूमेंट आहिनि प्यारा ॿारो, इहे जेके आहिनि त कंहिं बि नंढी शइ खे वॾो करे असांखे ॾेखारींदा आहिनि। हाणे कोई बि ऑब्जेक्ट जेको नंढी शइ खे वॾो करे ॾेखारे थो, उहा आहे असांजी मैग्निफिकेशन। हींअर वरी असां हलूं था मैग्निफाइंग पावर जे तरफ़, यानी वधा वारी ताक़त। हाणे इन जे लाइ चवे थो this is the ability of a lens that tells how much larger the lens can make an object appear, यानी हीअ बिलोर जी उहा सघ हूंदी आहे जेका ॿुधाए थी त बिलोर कंहिं शइ खे केतिरो वॾो करे ॾेखारे सघे थो। हाणे प्यारा ॿारो मैग्निफिकेशन ऐं मैग्निफाइंग पावर में फ़र्क़ु सम्झो। मैग्निफिकेशन छा आहे? मैग्निफिकेशन आहे त कंहिं बि शइ खे सिर्फ़ु वॾो करे ॾेखारणु, ऐं मैग्निफाइंग पावर छा आहे त उन लेंस जी एबिलिटी, उन लेंस जी सलाहियत या ताक़त जेका कंहिं जिस्म खे केतिरो वॾो करे ॾेखारे सघे थी। मैग्निफिकेशन सिर्फ़ु वॾो करे ॾेखारे थी।
पर मैग्नीफाइंग पावर छा आहे? मैग्नीफाइंग पावर जेको आहे उहो लेंस जी ताक़त आहे त उहा कंहिं जिस्म खे या कंहिं ऑब्जेक्ट खे केतिरो उन जे एक्चुअल साइज़ खां असांखे वॾो करे ॾेखारे सघे थी। हाणे इनखे असां सम्झूं था हिन इमेज जे थ्रू, त मिसाल जे तौर ते हीउ असां वटि हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे जेको 2f ऐं f जे विच ते आहे, ठीकु आहे। हाणे इन जी जेका इमेज आहे उहा हिते ठहे थी, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं ॾिसूं प्यारा ॿारो त ऑब्जेक्ट जेको आहे उहो असांजो जेको आहे त नंढो आहे ऐं इमेज जेका आहे उहा असांजी वॾी ठही। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां ऑब्जेक्ट ऐं इमेज खे पाण में कंपेयर कयूं त इमेज जेका आहे उहा ऑब्जेक्ट खां 2 दफ़ा वॾी ठही आहे, यानी हिन लेंस जी मैग्नीफाइंग पावर आहे, केतिरो मैग्नीफाइंग पावर अथसि? 2 टाइम्स। यानी ही जेको आहे कंहिं जिस्म जी जेका इमेज ठाहे थो उहा उन ऑब्जेक्ट खां 2 दफ़ा वॾी ठाहे थो। तो अगरि जेकॾहिं असां मैग्नीफाइंग पावर मालूम करणु चाहियूं त उन जे लाइ जेको आहे असां छा कंदासीं? मिसाल जे तौर ते ही ॾिसो, हीअ असांजो ऑब्जेक्ट, त हिते जेको आहे हीअ ऑब्जेक्ट जी हाइट आहे, ठीकु आहे। हाणे इनखे असां HO सां लिखियोसीं, यानी हाइट ऑफ ऑब्जेक्ट, ऐं हीअ जेका आहे त इमेज असांजी ठहियल आहे, त हिते इमेज जी बि हाइट हूंदी, यानी हाइट ऑफ इमेज, यानी हिनखे असां HI सां नालो ॾिनोसीं, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां इन जी किताबी डेफिनेशन खे ॾिसूं त किताबी डेफिनेशन असां वटि कहिड़ी आहे? उहा हीअ आहे त चवे थो द रेशो ऑफ इमेज साइज़ टू द ऑब्जेक्ट साइज़, यानी इमेज ऐं ऑब्जेक्ट साइज़ जो जेको रेशो आहे उहो असांजो जेको आहे मैग्नीफाइंग पावर आहे, या किन जॻहियुनि ते बुक में सिर्फ़ु मैग्नीफिकेशन बि लिखियल आहे, ठीकु आहे। इन जो जेकॾहिं फार्मूलो असां ड्राइव कयूं त कीअं कंदासीं? m यानी मैग्नीफाइंग पावर इज इक्वल टू हाइट ऑफ इमेज डिवाइड बाय हाइट ऑफ ऑब्जेक्ट। हाणे हाइट ऑफ इमेज खे असां कीअं था लिखूं? HI सां, ऐं हाइट ऑफ ऑब्जेक्ट खे HO सां। तो उन खां बाद में प्यारा ॿारो ही असांजो जेको आहे त ही असांजो फार्मूलो ठही वियो कंहिंजो? मैग्नीफाइंग पावर जो, जेको असांजे किताब में ॾिनल आहे। तो उन खां बाद में हाणे ॾिसो प्यारा ॿारो त ही जेको ऑब्जेक्ट आहे हितां खां वठी हिन लेंस ताईं जेको डिस्टेंस आहे इनखे असां P जो नालो ॾिनोसीं, ठीकु आहे। उन खां बाद में हिन लेंस खां वठी हिन इमेज ताईं जेको डिस्टेंस आहे इनखे असां Q जो नालो ॾिनो आहे, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिन डिस्टेंस जे बिहाफ ते, यानी असांखे हाइट ऑब्जेक्ट जी नाहे मिलियल, सिर्फ़ु असांखे ही डिस्टेंस मिलियल आहे इमेज ऐं ऑब्जेक्ट जो, जेकॾहिं असांखे इहे 2 शयूं मिलियल आहिनि त पोइ असांजी जेको आहे त मैग्नीफाइंग पावर कीअं मालूम कंदासीं? इन जे लाइ जेको असां वटि फार्मूलो आहे उहो आहे m इज इक्वल टू Q डिवाइड बाय P, यानी इमेज डिस्टेंस डिवाइड बाय ऑब्जेक्ट डिस्टेंस, ठीकु आहे प्यारा ॿारो। ही 2 फार्मूला आहिनि जंहिंखे इस्तेमालु करे असीं जेको आहे त मैग्नीफाइंग पावर जेको आहे मालूम करे सघूं था। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेको टॉपिक आहे प्यारा ॿारो उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।